अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल गुलाम हुसैन में छा थींदो तव्हांखे सॼी अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो ऐं भरती सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन था करायूं, अचो त ही कहाणी मुकमिल ॿुधूं। दोस्तों चाकर पंहिंजी ज़ाल जमीला मथां हथ खणंदो, हुनखे चवंदो त अगरि तूं ॿीहर गुलाम हुसैन सां मिलण वे त मां तोखे ज़िंदा न छॾींदुसि। ऐं जमीला चाकर खान खे चवंदो त तो पोइ मूंखे हिन घर में छा लाइ क़ैद कयो आहे, मूंखे तलाक ॾे त मां मुख्तियार सां शादी वञी कयां ऐं उते खुशहाल जी ज़िंदगी गुज़ारियां। ऐं ॿिए पासे मुख्तियार इहा सोचींदो त मूंखे चाकर खान धमकी ॾेई वियो। चाकर खान इएं न करे जो गुलाम हुसैन खे पंजा पैरा करे छॾे। हाणे मूंखे यानी गुलाम हुसैन खे सम्झाइणो पवंदो जो चाकर जे पासे कॾहिं बि न वहे मल में। ऐं ॿिए पासे गुलाम हुसैन जी पीउ खे बि सम्झाईंदो, हुनखे चवंदो त तूं गुलाम हुसैन जी वधि खां वधि ख़्यालु रख। ऐं ॿिए पासे सिकंदर खान पूरी कोशिशि कंदो त मां सोडे सां हथ मिलायां, जीअं का बि जहिड़ो थिए त मां उनखे अॻवान कयां, यानी हर वज़न उन जे मथां रखां। ऐं ॿिए पासे रस अयाज़ खान पंहिंजी बाबा साईं खे चवंदो हू असांजो कारो आहे ऐं असां कारनि खे मारण में देरि नाहियूं कंदा। ऐं बाबा साईं चवंदो त ख़बरदार आईंदा अहिड़ी का बि ॻाल्हि न कर। ऐं इहो अल्फाज़ जेको आहे वरी ज़बान ते न आणिजांइ। अॼु ताईं कंहिं बि वॾेरे जी धीउ ऐं या भेण कारी नाहे थी, तूं इहो अल्फाज़ ज़बान मां कढी छॾिजांइ, न त ज़बान काकड़े मां छिके कढंदोसांइ। ऐं ॿिए पासे गुलाम हुसैन फोन ते सिदरा सां ॻाल्हाईंदो, सिदरा खे चवंदो त मूं तो लाइ वॾी ख़ुशख़बरी आंदी आहे। इन ख़ुशख़बरी ते गुलाम हुसैन ॾाढो ख़ुशि थी वेंदो ऐं गुलाम हुसैन जूं वायूं बताल थी वेंदियूं त तो अॼु मुंहिंजे लाइ कहिड़ी ख़ुशख़बरी आंदी आहे। तो असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। जसी ते पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।